सभई चओ झूलेलाल। आयो लाल चओ परम श्रद्धेय अॼु जा मुख्य अतिथि आदरणीय संत शिरोमणि श्री युधिष्ठिर लाल छाजाणी जी, असांजा राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष श्री राजाराम जी नागवानी, संत असांजा परमात्मानंद नमन उन्हनि श्रद्धेय, असांजा प्रभारी छत्तीसगढ़ जा प्रभारी उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री विशाल दरियानी जी, असांजे विच में उपस्थित रायपुर जा इकलौता छत्तीसगढ़ जा इकलौता सिंधी विधायक श्री श्रीचंद जी सुंदरानी, पूर्व विधायक श्री रमेश वढाणी जी, असांजे महामंत्री राष्ट्रीय महामंत्री श्री सबनानी जी, भगवान दास सबनानी जी, संगठन मंत्री श्री मुरलीधर माखीजा जी, असांजे छत्तीसगढ़ प्रदेश जा अध्यक्ष श्री कन्हैयालाल शुगानी जी, प्रदेश महिला अध्यक्ष श्रीमती विनीता भावनानी जी, और आदरणीय अॼु जा अध्यक्ष श्री चेतन तरवानी, छत्तीसगढ़ युवा प्रदेश जा अध्यक्ष श्री चेतन तरवानी। हालांकि स्वागत जी जेका उद्बोधन हो श्री चेतन दारानी संक्षेप में तव्हां सभिनी जो स्वागत कयो। उपस्थित सभई मुखीगण, पूरे छत्तीसगढ़ में आयल प्रतिनिधिगण, समाज सेवक और नौजवान युवा पीढ़ी, साथी असांजा भारतीय सिंधु सभा जा सभई युवा सदस्य, मां सभिनी खे तव्हांखे साधुवाद थो ॾियां कि अॼु इलाही ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो अहिड़ो कार्यक्रम आयोजित थी रहियो आहे जंहिंमें तव्हां सभिनी जी भागीदारी हिकिड़ी मील जी पत्थर साबित थींदी, इहा मूंखे विश्वास आहे। हालांकि हिननि जे रजिस्ट्रेशन जेका हाल जी कैपेसिटी आहे उन खां 1.5 गुनो थी वई आहे, पर चूंकि कोई काथे थो रहे कोई काथे थो रहे, इन लाइ अचण में समय लॻे थो। मूंखे लॻे थो कि अधु कलाक खनि में सॼो हाल ठसाठस भरिजी वेंदो। मां तव्हां सभिनी जो हिन अहम कार्यक्रम में हार्दिक स्वागत थो कयां पियो। युवा शक्ति जेका है, युवा शक्ति जेका है असां सिंधियुनि जी रीढ़ जी हड्डी साबित थियण वारी आहे। जेसिताईं असां नेता नया तयार न कंदासीं तेसिताईं सिंधी समाज जी प्रगति थोड़ी सी मुश्किल थींदी। और इहो मद्देनज़र रखी करे असांजे युवा साथी श्री चेतन दारवानी हे कार्यक्रम आयोजित कयो और पंहिंजे कंधनि ते ॾाढो सुठो अंजाम ॾिनो अथई। मां उन्हनि जे लाइ चवंदुमि कि हिकु अहिड़ी शख़्सियत आहिनि जो पंहिंजे पाण में परिपूर्ण आहिनि, ऐं मूंखे इहो गर्व आहे कि मां जेको बीजो ॿुयो हो, मतिलबु उन्हनि खे मां प्रदेश अध्यक्ष युवा जो अध्यक्ष नियुक्त कयो हो। अॼु उनजो वट वृक्ष थी करे मुंहिंजे साम्हूं उपस्थित थियो आहे, इहा मुंहिंजे लाइ गर्व जी ॻाल्हि आहे। मां चाहींदुमि चेतन तारवानी लाइ ज़ोरदार तारीफ़ ॾियो। मां हुन में इहा ख़ूबी ॾिठी, हुन में लीडरशिप ॾिठी त उहो असांजे सिंधी समाज जे युवाउनि खे गॾु करे ऐं हिकिड़ी नई मंज़िल ते पहुचाईंदो। वो चवंदा आहिनि, उन्हनि जे लाइ मां इहो ई चवंदुमि, मैं चला था अकेला ही जाने भी मंजिल, लोग मिलते गए और काफ़िला बन गया। त हुननि अहिड़ो काफ़िलो तयारु कयो आहे जो अॼु असांजे छत्तीसगढ़ में सिंधी समाज जे लाइ हिकिड़ो मील जो पत्थर साबित थींदो ऐं हिकु सिंधी समाज हिकिड़ी नई ऊचाइयुनि ते छत्तीसगढ़ में स्थापित थींदी। असां सभिनी शुरू में जॾहिं विस्थापित थी आयासीं, भली पंहिंजे असां रोजी रोटी जे लाइ लॻी वियासीं, पंहिंजे ॿारनि जी
पेट पूजा लाइ भरण पोषण जे लाइ उनजे लालन पालन जे लाइ असां ख़ूब महिनत कईसीं ऐं एतिरी महिनत कईसीं कि असां पंहिंजी संस्कृति ऐं संगठन खे थोरो सो भुलाए छॾियोसीं। पर हाणे चूंकि असां सभु सक्षम थी विया आहिनि भॻवान जी दया सां, झूलेलाल जी कृपा सां। छत्तीसगढ़ में छा पूरे इंडिया में कोई बि सिंधी अहिड़ो न आहे जेको सक्षम न आहे। हाणे सक्षम त थी विया आहिनि पर पंहिंजी संस्कृति जेका असां विसारे वेठासीं, सिंधियत जी, सिंधी ॿोली ऐं सिंधी भाषा, उनखे जागृत करण लाइ असांखे हाणे जुटणो पवंदो ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं असांजा सिंधी भाउर नेता थींदा। छो जो जेसि ताईं प्रशासन शासन में असांजा सिंधी ॿार न वेंदा तेसि ताईं असांजी सिंधियत ॿोली ऐं सिंधी भाषा या सिंधी संस्कार असांजा अॻिते न वधी सघंदा। त उन सभिनी जे लाइ असांजी सिंधियत खे जिंदा रखण लाइ, जिंदा त रहंदी हमेशह, छो जो 5000 साल पुराणी असांजी जेका सभ्यता आहे अॼु ताईं न मिटी आहे, त अॻिते 100 साल ताईं अञा न मिटंदी, इहा असांजी गारंटी आहे। पर उनखे मज़बूत करण जे लाइ असांखे पंहिंजे सिंधी समाज में नेता खपनि जेके अॻिते वधी करे शासन में ऐं प्रशासन में पंहिंजो दख़ल ॾियनि ऐं सिंधियुनि खे अॻिते वधाइण में मदद कनि। हिननि जे असांखे असांजी संस्कृति जो बि रक्षा करणी आहे। असांखे समाज जी जेके त्रुटियूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जो कोशिशि करणु खपे। इहो असांजो सिंधी भाउरनि जो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे त असांजे वटि जेके घर परंपराऊं आहिनि उन्हनि खे परंपराउनि खे रोके करे असां नई पंहिंजी पुराणी परंपरा खे स्थापित करण जी कोशिशि कयूं। छो जो इहो मार्ग दुष्कर ज़रूरु आहे पर मतिलबु मुश्किल न आहे। हमेशह असां उनखे सुठो करे सघंदासीं ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं असां वटि लीडरशिप हूंदी त उनजे पोइतां जेके असांजा फॉलोअर्स हूंदा उहे हिकिड़े संगठन थींदो, संगठन मज़बूत थींदो ऐं उनजे करे असांजी जेका शक्ति आहे उहा वधंदी वेंदी। ऐं असांखे कंहिं बि हाल सां ड्रिजणु न खपे त माण्हू छा कंदा या उहो छा कंदो या कानून छा कंदो। असांखे पंहिंजी जेका असांजी जेके आहिनि परंपराऊं उनजो निर्वाह करणु ज़रूरी आहे ऐं उनखे अक्यूशन बणाए रखण लाइ असांखे पूरी ज़ोर शोर सां महिनत करणु खपे। ऐं इन लाइन में हीअ अॼु जो जेको सम्मेलन आहे, जेको नेता सम्मेलन, इहो मां सोचींदुमि चाहींदुमि कि हिन मां कुझु अहिड़ा नेता पैदा थियनि जेके अॻिले चुनाव में कुझु अहिड़ी कारगुज़ारी करे ॾेखारनि त असांजे समाज जो नालो गर्व सां ऊचो थिए। तव्हां सभिनी जो वरी पुनः धन्यवाद ज्ञापित करे मां समय वधीक न वठंदे तव्हांजो आभार प्रदर्शन करते हुए तव्हांजो धन्यवाद ॾींदे हुए तव्हां मूंखे एॾी देरि सठो इन लाइ शुक्रिया, धन्यवाद, महिरबानी। जय झूलेलाल।